बिरिया सिटी क़ौमी शाहरात मोटरवे पुलिस के DSP सैयद राशिद शाह की अगवानी में नूरियाबाद वैन सानिए में कीमती इंसानी जानियूं ज़ाया थियण बाद मुसाफ़िर गाड़ियन में CNG सिलेंडर वधीक मुसाफ़िर खणण, गलत ओवरटेकिंग ऐं ओवर स्पीड हलाईंदड़ ड्राइवरन खिलाफ कार्रवाई जो सिलसिलो तेज़ करे छॾियो आहे। जॾहिं त गाड़ियन जा रूट परमिट्स सर्टिफिकेट पिण चेक करे रहिया आहिनि ऐं मुसाफ़िरन तोड़े गाड़ियन के ड्राइवरन के महफूज़ सफ़र करण बाबति हिदायतूं ॾेई रहिया आहिनि। हिन हवाले सां वधीक तफ़सील बिरिया सिटी मां नदीम मंगी जी हिन रिपोर्ट में। हाणे इहो आहे तक़रीबन 95% तक़रीबन ये गाड़ियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि। सिर्फ़ु 5% आहिनि उहे जिन विच में तव्हां ॾिठो हूंदो त कोर्ट में जिन अप्रोच कयो ऐं उतां उन्हनि खे स्टे मिलियो हुयो त उहे हाणे बि हुकुम अची विया त उन 5% खे बि नाहे छॾिणो। इंशाल्लाह उन्हनि जे ख़िलाफ़ बि सिंध रूट जेके ट्रांसपोर्ट अथॉरिटी आहे उन्हनि सां गॾिजी असां RT सेक्रेटरी नौशरो फ़िरोज़ सजाद शाह सां गॾिजी काफ़ी कार्रवाइयूं बि कयूं आहिनि ऐं असां वटि रिकॉर्ड्स बि आहिनि उन्हनि जा। त उन्हनि सां गॾिजी असां उन्हनि जे ख़िलाफ़ फिटनेस ते, परमिट ते ऐं रूट ते सभिनी ते सख़्ती कई आहे। आवाम खे बि इहा ई अपील कयूं था, अहिड़ी का गाॾी ॾिसनि था जेकॾहिं त महिरबानी करे 130 ते हेल्पलाइन ते कॉल कंदा कयूं था। जेकॾहिं का ख़राबु आहे त पहिरियों उन खां पुछंदा थी बाबा हीअ छा वजह आहे। त एक्सीडेंशियल काफ़ी गाॾियूं तव्हां ॾिठो हूंदो त वेंदियूं आहिनि, टोचन थींदियूं वेंदियूं आहिनि त उन्हनि खे प्रॉपर असां जेकॾहिं अटेंड कंदा आहियूं त उन्हनि खे पर्ची ॾींदा आहियूं त बाबा असां तुंहिंजी फलाणी हेल्प कई आहे, या जिते हू प्रॉब्लम क्रिएट करे ईंदा आहिनि त उतां जी उन्हनि वटि हूंदी आहे, डेटा हूंदी आहे ऐं असां उहा पंहिंजे कंप्यूटर में फीड करे थ्रू आउट मोटरवे खे शेयर कंदा आहियूं। सो इनशाला अहिड़ियूं ॻाल्हियूं कोशिशि कंदासीं अञा वधि खां वधि रिज़ल्ट ओरिएंटेड प्रोग्राम थिए ऐं कमु कयूं त इनशाला गॾिजी जीअं आवाम जो फ़ाइदो थिए, जानी ऐं माली। अच्छा, मेंटेनेंस या रूट परमिट आहे, फिटनेस आहे, इन्हनि जा अलॻि इदारा आहिनि। असां वटि मोटरवे पुलिस वटि इन्हनि जो को बि न आहे। असां उहे जेके सर्टिफिकेट इदारा इशू कंदा आहिनि गाॾी खे, जीअं फिटनेस सर्टिफिकेट आहे या रूट परमिट आहे, जेके RT सेक्रेटरी साहब जन आहिनि उहे इशू कंदा आहिनि, टैक्स कापी उहे ॾींदा आहिनि, रजिस्ट्रेशन बुक जो पंहिंजो इदारो आहे। उहे डॉक्यूमेंट्स या जीअं ड्राइवर खे ड्राइविंग लाइसेंस हूंदो आहे त असां उहे डॉक्यूमेंट्स चेक कंदा आहियूं। हर ड्राइवर खे जेकॾहिं जेको बि गाॾी हलाए थो, कार हुजे, वैन हुजे, बस हुजे, ट्रैक्टर ट्रॉली हुजे या ट्रेलर हुजे, उन वटि इहे सभु कागज़ हुअणु लाज़मी आहिनि। असांजे मोटर पुलिस जे कानून तहत त जेका बि गाॾी आहे उन वटि इहे सभु कागज़ हुअणु घुरिजनि ऐं असांजा ऑफिसर बर वक़्तनि फ़वक़्तनि इहे शयूं चेक कंदा रहंदा आहिनि। ड्राइविंग लाइसेंस, रूट परमिट, फिटनेस, टैक्स कापी जेके एक्सपायर थी वेंदा आहिनि त उन्हनि ते असां मोटर पुलिस जुर्मानो कंदा आहियूं। जेका PSV वैन आहे या बस आहे, कोशिशि आहे त असां हर गाॾी खे चेक कयूं ऐं हर गाॾी खे ई चेक कयो आहे। जिन जा डॉक्यूमेंट्स या ड्राइवर लाइसेंस आहे उनखे पूरा आहिनि, सवारियूं पूरियूं आहिनि त उन्हनि खे असां छॾे ॾिनो आहे। साथ साथ गॾो उन्हनि खे असां ब्रीफ बि कयो आहे त वधीक सवारी न खणंदा, पंहिंजा कागज़ात जेके खुटल आहिनि उहे पूरा कंप्लीट कराईंदा ऐं तक़रीबन असांजी कोशिशि आहे त घणे खां घणे जेतिरो थी सघे इन्फोर्समेंट कयूं ऐं माण्हुनि खे ब्रीफ कयूं। छो जो CN जी वाक़ई कॾहिं कॾहिं अहिड़ा धमाका थी था वञनि जो पोइ जेको आहे इंसान की का ख़बर नथी पए। हादसा अचनि था, इलाही सारा माण्हू मरी था वञनि। हा, उन हिसाब सही न आहे जेको उहो सिस्टम हींअर हली रहियो, इहा ग़लति ॻाल्हि आहे। तव्हां छा चवंदो, माना कीअं थिए? असां चऊं था त हिन सिस्टम में कुझु बहितरी जे वधीक माण्हू न खणनि। हा, माना सीट जे हिसाब जा 3-4 माण्हू था वेहनि। नाज़रीन, तव्हां मुसाफ़िरनि जा ऐं मोटरवे अमलदारनि जा वीचार ॿुधा। इन्हनि जो इहो चवणु हुयो त हुकूमती हिदायतुनि मुताबिक़ ई हिननि कार्रवाई तेज़ करे छॾियूं आहिनि। इन क़दम सां जेको आहे सो मुसाफ़िर महफ़ूज़ थी पंहिंजो सफ़र करे सघनि था। कैमरा टीम सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ TV, बिरिया सिटी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।